ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। अॼु मां तव्हांखे शिरडी जे साईं बाबा जी हिकु मिरेकल जे बारे में ॿुधायां थो, जेका स्पेन में थी। इहा लॻभॻि 92-93 जी ॻाल्हि आहे। उते हिकिड़ो ॿारु हो जंहिंजी उमिरि लॻभॻि 10-12 साल जी हुई। उनखे ब्लड कैंसर थी पई। डॉक्टरनि जाम इलाजु कयो पर उनजो कुझु बि फ़ाइदो न थियो। आख़िर डॉक्टरनि जवाबु ॾिनो ऐं उनजे माउ पीउ खे चयईं कि तव्हां हिनखे घरु वठी वञो। जीअं उनखे घरु वठी आया, राति जो उन ॿार जीसस खे साईं बाबा सुपिने में दर्शन ॾिनो। चयईंसि, पुटु चिंता न कर, तूं शिरडी अचु, मां तोखे ठीकु करे छॾींदुसि। ॿिए ॾींहुं जीअं ई ॿारु उथे थो, पंहिंजे माउ पीउ खे चए थो कि मूंखे सुपिने में हिकु दरवेश जो दर्शन थियो आहे ऐं हुन मूंखे चयो आहे शिरडी अचण जे लाइ। हाणे माउ पीउ सभु वाइड़ा था थी वञनि, किथे शिरडी आहे, केरु आहे, त हुनखे कुझु ख़बर कोन्हे करे। मंझंदि जो उनजी माउ हिकु इंडियन स्टोर ते वञे थी, उनखे कुझु मसाला खपंदा हुआ। त जीअं उन स्टोर ते वञे थी, साम्हूं उनखे साईं बाबा जो फ़ोटो ॾिसणु अचे थो। हिनखे लॻे थो हिन जे पुट जे संत जे बारे में ॿुधायो, उहो हिन सां काफ़ी क़दुरु मेल खाए थो। उहो दुकानदार खां पुछे थो। दुकानदार चएसि थो, ही वॾो दरवेश आहे, वॾो संत आहे, जेको शिरडी में रहंदो आहे ऐं इंडिया में आहे करे। त उहो चएसि थी, मूंखे हुनजो को नंढो फ़ोटो ॾे त मां पंहिंजे पुट खे ॾेखारे करे मां हुन खां कंफर्म कयां कि भई हिन जो दर्शन कयईं त पोइ असां अॻियां सोचूं छा करिणो आहे। हू हुनखे नंढो फ़ोटो ॾेसि थो, पुट खे वञी उहा माउ ॾेखारे थी। पुटु ॾिसी करे जाम ख़ुशि थो थी वञे। चए थो, हा मम्मी, मां हिनखे ई ॾिठो ऐं हाणे तव्हां मूंखे कीअं बि करे शिरडी वठी वञो करे। स्पेन में हिकिड़ी प्रथा आहे त जेके माण्हू या जेके बीमार हूंदा आहिनि, जंहिंजे बचण जो को रस्तो न हूंदो आहे, उते हिकिड़ी फाउंडेशन आहे, मेक माई विश, त उनजी आख़िरी इच्छा पूरी कंदा आहिनि करे। त हुन मेक माई विश फाउंडेशन खां कुझु पैसा वठी ऐं कुझु पंहिंजा पैसा जमा करे हिन जा माउ पीउ हिन जीसस ॿार खे वठी करे बॉम्बे आया। बॉम्बे त पहुता। उते 2 ॼणनि खां 3 ॼणनि खां पुछऊं भई कीअं असां शिरडी वञूं। बाबा जंहिंखे घुराईंदो आहे त उनजो अचण जो रस्तो बि ठाहे वठंदो आहे। उते हिकु टैक्सी वारे चयसि, तव्हां चिंता न कयो, हीअ शिरडी आहे, हितां 5-6 कलाक जो डिस्टेंस आहे, मां तव्हांखे वठी हलंदुसि करे। उनजा एतिरा पैसा थींदा। उन चयो, ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। हे शिरडी में अची करे उते उनखे शिरडीअ में हिकिड़ो भोलो माण्हू मिले थो, जेको हुननि खे गाइड थो करे। चएसि थो, हाल फ़िलहालु तव्हां वञी हिन गरुड़िया होटल में आराम कयो। उहो जेको ॿारु हो उहो हिकदमि बेड रिडन हो, सॼो लेटियो पियो हो। चयईंसि, तव्हां मंझंदि खां पोइ शाम जे आरती में अचिजो ऐं हिनखे व्हीलचेयर ते असां वठी ईंदासीं। चयईंसि, ठीकु आहे करे। शाम जो हिनखे आरतीअ में गरुड़िया होटल मां व्हीलचेयर में हिन माउ पीउ वठी था वञनि। उहो ॿारु सॼी आरती व्हीलचेयर ते ॿुधे थो। उनखे सम्झ में त कुझु अचे कोन थो, पर बाबा जे दर्शन करे थो, बाबा जे मूर्ति खे दर्शन करे थो, बाबा जे समाधि ते बचे थो। उनखे जेके उतां जा पुजारी आहिनि उहे उनखे जाम विभूति ॾियनि था करे ऐं उनखे विभूति खाराइनि था, मथे ते विभूति हणनि था ऐं हिनखे हुनजे माउ पीउ खे चवनि था, इहा विभूति तव्हां पाण सां खणी वञो। जेको बि ॿारु अॼु खां पोइ खाए न, त उनखे इहा विभूति तव्हां उन में विझी करे ॾींदा कयो। बाक़ी साईं बाबा जेको कंदो भलो कंदो करे। चई, ठीकु आहे करे। जीअं ई उहो आरती करे ॿाहिरि अचनि था, पुटु पंहिंजे माउ खे चए थो, मम्मी मूंखे बुख लॻी आहे। चए थो, बुख लॻी आहे? हीअ त मां हिन जो आवाज़ इहो ॿुधण लाइ मां तरसी वई आहियां त हिनखे बुख लॻी आहे करे। चए थो, पुटु छा खाईंदे? चए थो, मूंखे खीर ऐं ब्रेड बि हलंदी। एॾनि ॾींहंनि खां पोइ उहो 2 स्लाइस ब्रेड जा ऐं खीर खाए थो करे। माउ पीउ जाम ख़ुशि था थियनि करे। उन खां पोइ हू जेको बि 2 टे ॾींहं उते रहिया, जेको बि खाईंदो उन विभूति विझी करे खाईंदो, स्लोली ॿार में ॾाढी इम्प्रूवमेंट थींदी वई करे ॿारु हिकदमि ठीकु थी वियो करे। अञा इहो मिरेकल हिते पूरो न थियो आहे। जॾहिं ही ॿार खे वठी करे डॉक्टर वटि आया स्पेन में वापसि, उहो डॉक्टर उनखे ॾिसी वाइड़ो थी वियो। जेको ॿारु व्हीलचेयर ते वियो, उहो पंहिंजनि पेरनि ते हली करे आयो आहे। डॉक्टर जूं त कपाट ई खुली पिया। चई, इहो पॉसिबल ई कोन्हे। हुन चई, मूंखे वरी सभु टेस्ट करणियूं पवंदियूं। माउ पीउ चएसि, तूं भले कराए कर।
वरी हुन खां ब्लड वठी टेस्ट थो कराए, हिकु लेबोरेटरी में मोकिले थो, हुते चवनि था हिन जे ब्लड में कैंसर जा सेल आहिनि ई कोन, हू जाम वाइड़ो थो थी वञे। चए थो कीअं थो थी सघे, मां हिननि जो एॾनि सालनि खां इलाज पियो कयां, वरी ॿिनि लेबोरेटरी में मोकिले थो, पर उते बि साॻी रिपोर्ट थी अचे त हिन ॿार जी कैंसर हिकदमि लही वई आहे, हिन खे कैंसर हुई ई कोन। उन खां पोइ जाम साल ॿार खे वठी उन जा माउ पीउ उन ॾींहं ते ईंदा आहिनि त जीअं बाबा जो दर्शन कनि। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।